नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अवाया बिशारा सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सिंध समेत सॼे मुल्क में बरसात, जाबलू इलाइक़नि में बर्फ़बारी, थधि में वाहत। पंजाब ऐं बलोचिस्तान में सियारे जे बरसात जो सिलसिलो जारी। कोयटा, अरनाई, पश्चिम, चमन, कोयलो, मस्तोंग, ज़ौब, किला अब्दुल्ला, चमन, लाहौर, लोधरान में भी बरसात। कराची के मुख्तलिफ़ इलाइक़नि में फुड़फुड़। मौसमियात खाते जो चवणु आहे त ईंदड़ 24 कलाकनि दौरान वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। ओलह जे हवाउनि जो सिस्टम ईरान मां बलोचिस्तान में दाख़िल थियो। गौसपुर, कश्मीर ऐं भर पासे में सियारे जो पहिरियों वसकार हो। थधि में वाध, बरसात पवण बाद बहिराड़ी वारनि इलाइक़नि मां बिजली ग़ाइब थी वई। राणा शमीम हलफ़नामो नवाज़ शरीफ़ जे ऑफिस में हुन जे साम्हूं नोटराइज़ करायो। नमन इंकशाफनि में हिकु भेरो ॿीहर शरीफ़ कुटुंब खे माफ़िया साबित कयो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो साबित थी वियो त हू हिकु माफ़िया जीअं अदालतुनि समेत इदारनि खे ब्लैकमेल करण जी सलाहियत रखनि था। पाकिस्तान में कोरोना वायरस विगे 2 मरीज़ फौतनि जो अंग 28,907 थी वियो। 24 कलाकनि दौरान वायरस जा 358 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,93,439 थी वियो। अहिल ताईं वायरस के 12,93,440 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतियाब थी विया। वायरस की शरह 0.62% रही। कराची के नादरन बाईपास वेझो ट्रैफिक हादसो। 2 ॼणा फौतनि जा लाश आबासी शहीद अस्पताल मुंतकिल। फौतनि में ख़ालिद ऐं वकास शामिल। सीवी पुलिस चौकी भरिसां ॿुॾी वियल तैमूर ख़ान जो लाश। पुलिस लाश के जिना अस्पताल मुंतकिल कयो। अॻूणे फास्ट बॉलर शुएब अख्तर जी अमर लाॾाणो करे वई। जनाज़ नमाज़ अॼु शाम इस्लामाबाद में अदा कई वेंदी। हैदराबाद के इलाइक़े कासिमाबाद में 2 कारनि में टक्कर। 2 ॼणा फौत थी विया। थाणे बुलाखान में लूणीकोट थाणे जे हद में कार जो ट्रालर सां टक्कर। 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। फौतनि में शाज़िब सुमरो ऐं वकार मसीह शामिल। करुंडी में अकरीज चौदगी भरिसां ट्रक जे टक्कर में पीरवसण वासी अब्दुल सतार जमाली फौत। रखण वेझो ॻोठ सोनो खटी में हथियारबंद पारां घर ते हमले ऐं फायरिंग जो केस दाख़िल। औरत वज़ीरा रिंद जी फरियाद ते 8 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त रिंद बिरादरी जे आसिफ रिंद ऐं मोहब्बत रिंद में पसंदि जे पाणे तां तकरार हलंदड़ आहे। गौसपुर में पुलिस तरफ़ां 2 मुबैना मुक़ाबले बाद 2 मुक़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस कार्रवाई करे अली बख्श मीरानी ऐं गुलबार शेख खे बाज़ियाब करायो। लाड़कानी के रहमतपुर के गासलेट डिपो वाले इलाके में लखे रुपये की चोरी। मुनीर भट्टी के घर में लखे रुपये का जेवर रोक रकम मोटरसाइकिल पिस्टल चुराया विया। हद जी पुलिस पहुंची तफ़सील वता मुतासिरन पारा SSP के नोटिस वठण जो मुतालबो। मेड़ वेझो ॻोठ कोठी सुडारी मां थियल लाश जी सुञाणप न थी सघी। तालके अस्पताल में सर्दखानो न हुजण करे लाश हाथे में पियल रहियो। अस्पताल इंतजामिया जो चवणु आहे त पुलिस तरफ़ां लेटर मिलण बाद कार्रवाई कई वेंदी। खिपरो ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में छितन कुतन जो आज़ार ख़त्म न थियो। ॻोठ वयो दड़ो में छितन कुतन 3 ॼणनि खे ॾारे ज़ख़्मी करे विधो। ऐं मशहूर शाइरा परवीन शाकिर जी अॼु 26वीं वरसी मल्हाई कई वञे। परवीन शाकिर जी पहिरीं किताब खुशबू खे 1976 में आदम जे अवार्ड ऐं पेराइड ऑफ परफॉर्मेंस सां नवाज़ियो वियो हो।